छो त सदर विकिरो कयो आहे उन करे उन्हनि ॻाल्हायो उहो त पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजो खाई परायो बि घुरे थी पर हिननि खे गैरत नथी अचे जिन लिखी ॾिनो आहे उन करे ॾोहारी असांजो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान सिंध जो उहो आहे उन 8 जुलाई 2024 ते कुदो कमु कयो आहे उन करे उहो पई घुरे पर इनशाला ईअं न थी सघंदो साईं तव्हां समेत मुख़्तलिफ़ मुल्क जी मुख़्तलिफ़ पार्टियूं आइन जी हुकमरानी जी ॻाल्हि कनि था पर साॻे वक़्तु 26-27 आइनी तरमीमुनि जी बि ॻाल्हि हले थी इन बाबति छा चवंदा आहियो? ॾिसो आइन जी हुकमरानीअ जी माना आहे त 26 तरमीम नाजाइज़ आहे इहो त आइन जो हिसो आहे असीं था चऊं त इहे फेडरेशन आहे फेडरेशन में मिल्कियत जा मालिक सूबा आहिनि ऐं 2 पार्लियामेंट फ़ैसिला करे अॻिते हलाए थी पर हींअर पार्लियामानी फ़ैसिलो न सदर थो करे सदर पाणी लिखी ॿी थो छॾे न वज़ीर आज़म थो करे न को पार्लियामेंट थो पुछे ऐं हितां जा रेयर अर्थ मिनरल्स या अर्थ एलिमेंट्स जेके आहिनि उहे ॿाहिरि वञी सौदो थो करे अचे ऐं पंहिंजी पार्लियामेंट खे हुकूमत कोन थो ॿुधाए सूबनि खां कोन थो पुछे उन करे हिते आइन खां मथां क़दम खणनि पिया ऐं आइन जी अहमियत कुझु न रही आहे उन करे असीं था चऊं त आवाम खे बेदार करे सॼे मुल्क खे हिननि खे मजबूर करियूं इहे जेके मुल्क जे सौदे जा पीपुल्स पार्टी सौदो करे हुजे सिंध जे वज़ीरनि जो हू वरी मथे वज़ीर आज़म ऐं उनजा साथारी वरी सौदो करे अचनि सॼे मुल्क जे उनजो नतीजो इहो थियो आहे त बलोचिस्तान में बंदूक खॼियल आहे सरहद में बंदूक खॼियल आहे पंजाब में बि क्रश करे माना गोलियूं हणी सियासत नथा करणु ॾियनि ऐं नथा करणु ॾियनि ऐं सिंध में बि असांखे असांजा दोस्त तव्हांखे मोरे में थींदो ॿिया थींदा मिसिंग पर्सन्स थियनि था ए करे ऐं ख़ौफ़ पैदा था कनि पर इनशाला इहो ख़ौफ़ असीं मुस्तक़िल मिज़ाजी सां पाणी जिदोजहद टोड़ियो आहे ऐं हींअर बि TTAP अवामी राब्ता मुहिम ते निकिरे पई ऐं पहिरियों जलसो हैदराबाद मां 14 नवंबर ते सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानीअ में इनशाला उहो भरपूर करे असीं अवामी राब्ता मुहिम हैदराबाद खां शुरू कंदासूं कराची कोयटा गिलगित पिशावर मर्दान जंग फैसलाबाद हर हिकु जाइ ते हले ऐं हीउ जेको जबर जे ज़रिए आहे जेको बुनियादी जमहूरी हक़ आहे तहरीर तक़रीर जलसे जुलूस जो उहो जेको पुरियो वियो आहे उन जे ख़िलाफ़ु पुरम अवामी जदोजहद जी शुरूआति पिया करियूं अॼु बि उन सिलसिले में हिते अचणु थियो आहे ऐं हिते दादू ज़िले ऐं वरी हितां वञा पियो लड़कणूं सुभाणे 6-7 ज़िलनि में थी ईंदुसि ऐं उन्हनि सभिनी खे पिया चऊं त हिन मुल्क ते ही ज़ुल्म जी हुकूमत खे ख़तमु केरु कंदो ही ग़रीब जी महरूअ खे केरु ख़तमु कंदो ही पीपुल्स पार्टी नून लीग जी ऐं अलाइज़ जी हीअ गवर्नमेंट ही सौदे करण जी इहा न कंदी अचो त गॾिजी ऐं हितां जे जाली इलेक्शन निज़ाम खे दफ़न करियूं जेको 2024 में थियो उहो सॼे मुल्क में उहो थियो ऐं हीउ जेको मावर आहे आइन क़दम पिया खणनि इन जे ख़िलाफ़ु अचो त तहरीक हलाए ऐं हिन जो ख़ात्मो आहे।